अस्सलामुअलैकुम नाज़रीन, धरती टाइम से गॾु आऊं आहियां अब्दुल अज़ीज़ जतोई। नज़र विझंदासीं अॼु जी ताज़ा तरीन ख़बरुनि ते। मेमण ॻोड़ लॻ मलीर नदी मां गुज़रंदड़ मलीर एक्सप्रेस वे जो रोड ॿीहर तब्दील करे इंतज़ामिया सर्वे करे ज़मीन ऐं ॻोठनि ते ॿीहर निशान लॻाए छॾिया, जॾहिं त मलीर एक्सप्रेस वे जी तामीरात सां ज़मीन ऐं ॻोठ मुतासिरन थियण ख़िलाफ़ रहवासियुनि जी एहतिजाजी कठ। ॻोठाणनि हाजी अज़ीज़ुल्लाह मेमुण, अब्दुल गनी काज़ी, साकिब मेमुण, क़यूम लशारी, अरसलान मेमुण ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मलीर जे चूंडियल नुमाइंदनि तोड़े सिंध हुकूमत ख़ातिरा कराई हुई त मलीर एक्सप्रेस वे जी तामीरात सां कंहिं बि ॻोठ तोड़े मक़ामी ज़मीननि जो नुक़सानु न कयो वेंदो। तंहिं बावजूदि अॼु ॿीहर ॻोठाणनि जी सर्वे करे ज़मीननि ते निशान लॻाए कमु शुरू कयो वियो आहे, जंहिंखे कंहिं बि रीति बर्दाश्त न कयो वेंदो। फौरी तौर ते रोड खे मलीर नदी मां मंज़ूर थियल नक्शे मां गुज़राए ॻोठ तोड़े माॻ बचाया वञनि, ॿी सूरत में सख़्त खां सख़्तु एहतिजाज कयो वेंदो। ॻोठाणनि जी चिताओ